ख़बर आहे त पाकिस्तान सहाफ़त जे लाइ ऐं सहाफ़ियुनि जे लाइ हिकिड़ो ख़तरनाक तरीन मुल्क करार ॾिनल आहे, जिते सच ॻाल्हाइण ते पाबंदी आहे, जिते तव्हां करप्शन जी निशानदेही कंदो, जिते तव्हां मिसमैनेजमेंट जी, जिते तव्हां हुकूमतुनि जी कोताहियुनि जी निशानदेही कंदो, जेको सहाफ़ी अहिड़ियूं निशानदेहियूं कंदो उन ते गोलियूं वसायूं वेंदियूं ऐं उन खां पोइ छा थींदो त हुकूमती सतह ते उन खे निंदणको कयो वेंदो। सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी खे कल्ह ॾींहुं ॾिठे जो सरियाम गोलियूं हयूं वयूं। तव्हां ॾिठो त हिन महिल ताईं सिंध सरकार उन खे बहितर इलाज फ़राहम करण में उन जो का संजीदगी न आहे। एयर एम्बुलेंस पे घुर्जी खपी त उहा बि अञा ताईं न ॾिनी वई आहे। असीं सम्झूं था त जेको आहे सो हुकूमतूं ई नथियूं चाहिनि त सहाफ़ी हिकिड़े बहितर ऐं बिना ख़ौफ़ वारे माहौल में कमु कनि, आवाम जे मसइलनि जी इक़्तिदारी ऐवाननि ताईं दांह पुॼे। सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा ई अञा कातिल गिरफ़्तार न कया विया आहिनि त हिकिड़े ॿिए सहाफ़ीअ ते अहिड़ो कातिलाणा हमिलो कयो वियो आहे। असीं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां, IG सिंध गुलाम नबी मेमण खां मुतालबो था करियूं त फौरी तौरु इन्हनि कातिलाणो हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़ीअ जे बहितर इलाज जा इंतज़ामात कया वञनि।